अस्सलाम वालेकुम दोस्तों, नई अपडेट तव्हां सां शेयर कंदा हलूं। जी हाँ दोस्तों, अॼु ज़बरदस्त अपडेट अची चुकी है आज़म मैंगल के बारे में ऐं ॿिनि अदाकारनि के बारे में भी। जी हाँ दोस्तों इन वीडियो के स्टार्ट करण खां पहिरियां नंढड़ो अर्ज़ु कंदासीं, इन वीडियो के ज़रूर लाइक कयो ऐं जेको आहे सब्सक्राइब जे तव्हां उदासी टीवी के नाहे कयो तो मेहरबानी करे इनके सब्सक्राइब भी ज़रूर कंदा जी हर अपडेट बर वक्त तव्हांखे टाइम सां मिलती रहे। हलूं था पंहिंजी अपडेट की तरफ़। दोस्तों ॿुधायो पियो वञे त दुलाब ड्रामे जी ॿिए स्पेल जी हाणे शूटिंग वरी स्टार्ट थियण वारी आहे। बरसातूं हाणे बंदि थियनि, बरसातनि खां पोइ वरी इन जी जेको आहे 25 खां मथे 26 खां 50 ताईं जेका एपिसोड यानी 25 एपिसोड ॿिया आहिनि, यानी ॿिए स्पेल जी हाणे तैयारी हली रही है। वरी ॿिए स्पेल के शूट कयो वेंदो ऐं ॾाढे सुठे ऐं धमाके सां तेज़ी सां शूट कयो वेंदो। तमाम जल्द ये मेकिंग वीडियो तव्हां सां असां शेयर कंदासीं, पल पल जी कहानी दुलाब जी शेयर कंदासीं ऐं होॾां वरी एडिटिंग भी हली रही आहे पहिरें स्पेल जी, वो भी मुकमल थियण वारो आहे। उन जो तमाम टीज़र साम्हूं तव्हांजे अचण वारा आहिनि। जीअं तमाम जल्दी टीज़र आया तो वरी असां टीज़र खां पहिरीं तव्हांखे अपडेट ॾींदासीं बाबा हिन तारीख़ ते ही ड्रामो ही टीज़र अची चुको आहे ऐं तव्हांखे जेको आहे दोस्तों मायूस न थियण ॾींदासीं। इंशाल्लाह एंटरटेन ही रखदा ईंदासीं हर वक्त बर वक्त, सिर्फ़ ऐं सिर्फ़ उदासी टीवी यूट्यूब चैनल ते। दोस्तों असांखे ॾींदा इजाज़त, वीडियो पोगो पुॼाणी ते मेहरबानी करे लाइक ऐं सब्सक्राइब ऐं शेयर कंदा।